साईं तकबीरात तशरीक छा खे चइबो आहे ऐं उन जो हुकुम छा आहे। ॾिसो, तकबीरात तशरीक चइबो आहे 9 ज़ुल्हज फजर नमाज़ खां वठी 13 ज़ुल्हज जी असर नमाज़ ताईं हर फर्ज़ नमाज़ को बाद में जेका शइ पढ़ी वेंदी आहे उन खे चइबो आहे तकबीरात तशरीक। ऐं जेके लफ़्ज़ पढ़िया वेंदा आहिनि उहे हीअ आहिनि अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। इन लफ़्ज़नि खे चवंदो आहे तकबीरात तशरीक। ऐं इन जे लाइ हुकुम इहो आहे चाहे मर्द हुजे या औरत त हर फर्ज़ नमाज़ को बाद में उन्हनि ते हिकु मरतबा पढ़णु वाजिबु आहे। मर्दनि जे लाइ हुकुम इहो आहे त मर्द हर फर्ज़ नमाज को बाद में बुलंद आवाज़ सां पढ़ंदा ऐं औरतुनि जे लाइ हुकुम इहो आहे त हर फर्ज़ नमाज को बाद में आहिस्ता आवाज़ में पढ़ंदियूं। पर जेकॾहिं को शख़्स अहिड़ो आहे जेको ॼाणी वाणी हर फर्ज़ नमाज के बाद में तकबीरात नथो पढ़े त उहो शख़्स इन सूरत में गुनाहगार थींदो। ऐं को शख़्स अहिड़ो आहे जेकॾहिं उहो फर्ज़ नमाज खां बाद में भुली वञे थो ऐं इन सूरत में मस्जिद खां निकिरी ॿाहिरि वञे थो, बाद में हुनखे यादि अचे थी त मां तकबीरात न आयूं आहिनि, त उनजे लाइ इहो आहे त तकबीरात जी क़ज़ा न आहे थींदी। हाणे इन सूरत में उन शख़्स खे तौबा इस्तग़फ़ार करणु घुरिजे।